बाक़ी ख़बर पिया सिंधु दरिया में बेरासन पर पानी में चाड़े लाथ जो सिलसिलो जारी आहे। गुडो बेरास पर 24 कलाकनि में 31,878 क्यूसेक लाथ अची वई। सखर बेरास पर 30,225 क्यूसेक पानी वधी वियो। गुडो बेरास पर पानी जा वेकरा विचोले खां नंढी बोड में तब्दील थी रहा आहिनि। गुडो बेरास पर पानी जो मथां वेकरो 3,37,771 क्यूसेक ऐं हेठां वेकरो 3,11,834 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बेरास पर हेठां दर्जे जी बोड बरक़रार आहे। सखर बेरास पर पानी जो मथां वेकरो 3,30,800 क्यूसेक ऐं हेठां वेकरो 2,75,850 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बेरास पर 24 कलाकनि दौरान 18,118 क्यूसेक लाथ अची वई। कोटड़ी बेरास पर नंढी बोड जा वेकरा बरक़रार आहिनि। कोटड़ी बेरास पर पानी जो मथां वेकरो 2,48,686 क्यूसेक ऐं हेठां वेकरो 2,09,431 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सिंधु दरिया में बेरासन वटि पानी में चाड़े लाथ जो सिलसिलो जारी आहे। गुडो बेरास पर 24 कलाकनि में 31,878 क्यूसेक लाथ अची वई। सखर बेरास पर 30,225 क्यूसेक पानी वधी वियो। गुडो बेरास पर पानी जा वेकरा विचोले खां नंढी बोड में तब्दील थी रहा आहिनि। गुडो बेरास पर पानी जो मथां वेकरो 3,37,771 क्यूसेक ऐं हेठां वेकरो 3,11,834 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बेरास पर हेठां दर्जे जी बोड बरक़रार आहे। सखर बेरास पर पानी जो मथां वेकरो 3,30,800 क्यूसेक ऐं हेठां वेकरो 2,75,850 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो।